अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अहम रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं। पिरालो खां मोहम्मद अनवर नारेजो जी पीर ॻोठ जे कचे जे इलाइक़नि में ॿोॾि सबबि केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि। खेरपुर, सखर, कींगिरी, गंबट ऐं ॿियनि शहरनि सां संदन ज़मीनी राब्तो मुकमल कटियल। रहवासिन रजब अली नारेजो, अल्लाह नवाज़ खरोस, अब्दुल करीम, गुलाम अब्बास उलरो ऐं ॿियनि उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पिरालो, उलरा, जागीर, बिरोही, बचा बंद, सजण मयसर बंद, उन्नड़ बचा बंद समेत मुख़्तलिफ़ हंधनि खां बचा बंद जे केतिरनि ई सालनि खां मरम्मत न थियण करे बंद कमज़ोर थी वियो आहे। ॿोॾि जो पाणी मुसलसल वधण करे बंद टुटण जो बि ख़तरो वधी वियो आहे। बचा बंदनि खे बारिशुनि सबबि केतिरनि ई हंधनि खां रूणियूं पइजी वियूं आहिनि। जेकॾहिं ॿोॾि जो पाणी ईअं मुसलसल वधियो त पोइ सैलाबी रेले खे को बि रोके न सघंदो। हिननि चयो त ॿोॾि जे पाणी सबबि केतिरा ई ॻोठ अब्दुल अज़ीज़ नारेजो, ॻोठ गुडू नारेजो, ॻोठ प्यारल नारेजो, ॻोठ शाह नवाज़ खरोस, ॻोठ मेंगलो खरोस, ॻोठ कजलो खरोस, ॻोठ ॾिनल मंगणे जो, ॻोठ गुल हसन मंगणे जो, ॻोठ अब्दुल हकीम नारेजो, ॻोठ मियांदाद शर समेत केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि। उन्हनि चयो त उन्हनि ॻोठनि में घरनि अंदरि रखियल सामान बि सैलाबी रेले में लुड़ी वियो आहे। हिननि महल ताईं रवेन्यू ऐं इरीगेशन इंतिज़ामिया अघूर निंड सुतल आहे। ॿोॾि में फाथल माण्हुनि जूं हयातियूं बि दाव ते लॻल आहिनि। केतिरा ई माण्हू पंहिंजा सिर बचाए पंहिंजी मदद पाण तहत ॿाहिरि निकिरी आया आहिनि। अञा बि हज़ारे माण्हू ॿोॾि जे पाणीअ अंदरि फाथल आहिनि, जेके इंतिज़ामिया ॾांहुं मदद लाइ वाझाए रहिया आहिनि। ॿोॾि मुतासिरनि वज़ीर आला सिंध, इरीगेशन, रवेन्यू ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त ॿोॾि जे सैलाबी पाणीअ मां फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढी उन्हनि जूं जानियूं बचायूं वञनि।